करें, आप या कैनाल बंद करें या हुकूमत छोड़ें, कोई आपके पास दूसरा रास्ता नहीं है। ज़रदारी साहब के लिए कोई और रास्ता नहीं है। ये जो मुनाफिकाना किरदार है ये इनको बंद करना चाहिए और भरपूर एक बात, या कैनाल बंद करें या हुकूमत छोड़ें, इसके अलावा कोई चारा नहीं इनके पास। तो हम ये समझते हैं कि ये तहरीक इंशाल्लाह चल रही है, इसको हम लेकर चले। और इसी की बुनियाद पर जब हमने उमरकोट का ये बाई इलेक्शन आया तो हमने लाल माली साहब को आगे किया और उनको जो है ना हमने इस इंडिया के साथ ये तमाम कुव्वतें जो हैं, जो सियासी कुव्वतें, वो आपको सपोर्ट करेंगी। और जीडीए पूरी तरह मौजूद है। मैं सेक्रेटरी जनरल के, मैं यहाँ दूसरा मेरा विजिट है और इंशाअल्लाह ताला आने वाले दिनों में हम पूरी की पूरी लाल माली साहब को सपोर्ट करें। लाल माली साहब सिर्फ ये इनका ताल्लुक जरूर पीटीआई से है, लेकिन ये कि तमाम के तमाम मुंसब जो है बाकी इनके साथ खड़े हैं। हमारी जितनी भी सिंध बचाओ तहरीक कमेटी की जो मेंबरान है, JUI है, जमात इस्लामी है, अपने GSN महाज है, पीटीआई खुद है, जीडीए की तमाम जमातें, पीर साहब की पूरी और जमात, शाहबूद कुरैशी साहब की पूरी गौसिया जमात, हम तमाम लोग लगे हुए। लेकिन ज़ाहिर है मुकाबला हमारा एक ऐसी हुकूमत के साथ है जो कि इन सारे इलेक्शन को जो समझती है कि वो जोर जबरदस्ती डंडे और जो है एक खौफ फैला के जो वो जीतना चाहते हैं। लेकिन हम इंशाअल्लाह ताला उसको जो नाकाम बनाने के लिए तमाम की तमाम हमने मोबिलाइजेशन की है। सियासी वर्कर मोबिलाइज हुए हैं, सिविल सोसाइटी मोबिलाइज हुई है और इंशाअल्लाह ताला नजर आएगा आपको 17 तारीख को भरपूर इलेक्शन होने जा रहा है और भरपूर मुकाबला होने जा रहा है। नोटिस पर मारवी ग्राउंड में मौजूद है। ये वो मारवी ग्राउंड है जो उमरकोट में अवेलेबल जो ग्राउंड है वो सबसे बड़ा ये ग्राउंड है। ये बहुत हमें नजर आ रहा है कि जिस तरह सिंध में अभी आसिफ जरदारी और पीपल्स पार्टी के जो सिंधु दरिया को जो बेचा है उसके खिलाफ लीक चली है, उसके हवाले से ये ग्राउंड बहुत छोटा है। लेकिन क्योंकि अवेलेबल हमें यही ग्राउंड है तो हमने इसके लिए डिप्टी कमिश्नर को इजाजत मांगी है कि 15 तारीख को यहाँ पे जलसा मुनक्कद करेंगे और इंशाअल्लाह ये उमरकोट की तारीख सर का सबसे बड़ा जलसा होगा। मैं आपकी तौफीक से उमरकोट की आवाम को भरपूर अपील करता हूँ कि इस जलसे में ज्यादा से ज्यादा लोग आप शामिल हों और सिंध धरती का हिलाली बेटा होने का जो है आप सबूत दें और इस हुकूमत ने जो दरिया बेचा है उसके खिलाफ अपनी भरपूर नफरत का इजहार करें। सर हाँ जी, मैं इन पैगाम ज़रिए उमरकोट ऐं उन तक में रहंदड़ सभिनी वोटरनि ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी जे ज़ुल्म जो शिकार थियल माण्हुनि, पीपल्स पार्टी जे असांजूं ज़मीनूं ऐं सिंधु दरिया जो सौदो ऐं कारवंजर जबर जो बि सौदो करे छॾियो आहे। सभई मैदनियात ते कंहिं विफ़ाक़ खे ॾेई छॾियो आहे। अञा बि जेकॾहिं ताईं पीपल्स पार्टी खे वोट ॾींदो त यकीन करियो त सुभाणे तव्हांजे औलाद लाइ हिन मुल्क में कुझु बि कोन बचंदो। तव्हांजे तक में हिकिड़ो बहितरीनु इंसानु लाल माली उम्मीदवार बीठो आहे जंहिं ज़िंदगी में कॾहिं बि 1 रुपयो रिश्वत या बेईमानी न कई आहे। उन जहिड़ो उम्मीदवार तव्हांखे न मिलंदो जॾहिं त हिते जा ॿिया जेके दोस्तो तव्हांजे तक में सदाईं सिंधी वॾेरनि, मीरनि, पीरनि, सरदारनि, भोतारनि खे तव्हांजे वॾड़नि तोड़े तव्हां वोट ॾिना आहिनि ऐं वापसीअ में छा मिलियो आहे सवाइ सिंध जो सौदो करण जे पीपल्स पार्टी वारनि ॿियो कुझु कोन कयो आहे ऐं पंहिंजी ज़ाती जाइदाद ठाही आहे। ग़रीब आवाम खे सवाइ ॾुक ॾियण जे कुझु कोन ॾिनो आहे। लाल माली हिकिड़ो आला किरदार वारो इंसान दोस्त शख़्स आहे जंहिं इमरान ख़ान जी पार्टी खे बि मजबूर करे मैदान में लाथो त सिंधु दरिया जो सौदो, हालांकि इमरान ख़ान जा पंजाब में ऐं पिशावर ताईं पठाणनि वटि बि तमामु घणा वोट आहिनि, पर उनजे बावजूदि हुनजी पार्टी सिंधु दरिया वारे मामले ते सिंधियुनि जो केस लड़े पई ऐं लाल माली खे हुनजो क्रेडिट वञे थो। मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हां सभिनी खे, तव्हां मूंखे पढ़ो था, अक्सर तव्हांजा जेको आहे तव्हांजे तक में मूंखे पढ़ियो वेंदो आहे, काविश खां वठी इवन हुन खां पहिरीं हिलाल पाकिस्तान खां वठी ऐं विच में सिंध एक्सप्रेस ऐं हाणे कोशिश में लिखां पियो त तव्हां महिरबानी करे पंहिंजो वोट ज़ाया न करियो ऐं उते जेको आहे सो शाम ताईं बीही ॾिसो त का धांधली त नथी थिए। कोशिश करे धांधली खां रोकियो ऐं पंहिंजो वोट सजायो कयो। लाल माली खे वोट ॾियो, महिरबानी। ऐं आउं पाण बि उमरकोट ईंदुसि ऐं मूंसां गॾु मुंहिंजी न्याणी नाज़िश फातिमा बि हूंदी। लाल माली साहब जेको उम्मीदवार आहे क़ौमी असेंबली सीट NA 213, मोर जो निशान अथसि, मोर पखी जेको थरपारकर जो
हिकिड़ो अज़ीम ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत पखी आहे, उहो निशान न विसारजो। तव्हां सदाई तीर ऐं तलवार खे वोट ॾिनो आहे, जंहिं सिंध खे रतो रत करे छॾियो आहे। हाणे त असांजो पाणी बि जेको आहे विकिणी छॾियो अथनि। तो मुंहिंजी तव्हांखे दरख़्वास्त आहे, मुंहिंजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे लाल माली खे कामयाबु करायो, त जीअं मुस्तक़बिल तव्हांजो बि बहितर थिए ऐं तव्हांजे ईंदड़ नसलनि जो। महिरबानी। जी